बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम ही आयसन में मां या नवाज तो खावा जो मेज़बान अल रखियो अबड़ो। नाज़रीन, तल के मोरे शहर नवाज तो जी सरकारी अस्पताल 2 एकड़न ते त वॾी आलिशान बिल्डिंग सां ठहियल आहे, पर हिन अस्पताल में के बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। हितां जा रवासी परे परे खां ईंदड़ बिना दवा वठण जे वापसी हलिया वञनि था। ऐं काल कजे थी हिन अस्पताल जी त हिन अस्पताल में हिकु ई डॉक्टर आहे, उहो पिणु MS आहे। न इन में इवनिंग शिफ्ट आहे, न इन में नाइट शिफ्ट आहे। मां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कंदुसि त हितां सियासी समाजी ऐं हितां जे इंतिज़ामिया जो बि मौक़ो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघां। हिन वक़्तु मौजूदु आहे सिंध जो नाले वारो आर्टिस्ट आहे सुधीर मिलारी। सुधीर मिलारी खां पुछंदासीं त नवाज तो जी सरकारी अस्पताल बाबति उनजो छा चवणु आहे। जी वॾी महिरबानी। हिनखे तव्हां छा था चओ, सरकारी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर आहे या ॿियो आहे कुझु? मां भुलियो त न आहियां। रूरल हेल्थ सेंटर आहे न, मूंखे त कोन थो लॻे त हीउ रूरल हेल्थ सेंटर आहे, हीउ रेफर सेंटर आहे जिथे पाण हिन वक़्तु बीठा आहियूं। दरवाज़ो बंदि पियो आहे, मुंहिंजे हक़ में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो जेकॾहिं तव्हांजो कैमरामैन साहबु ॾेखारणु चाहे त अस्पताल जो दरवाज़ो ई बंदि आहे। रूरल हेल्थ सेंटर जो मक़सदु हूंदो आहे त उन में 24 कलाक ॿियो कुझु न त हिकिड़ो भला वैक्सीनेटर त मौजूदु हुजे। हिते डॉक्टर ऐं वैक्सीनेटर त परे जी ॻाल्हि आहे, को तव्हांखे हिते माण्हू नज़र अचे थो असांखां सवाइ। हीअ रेफर सेंटर ई आहे बसि। केॾी बि एमरजेंसी में तव्हां अचो, हिते ईंदव, तव्हांखे हीअ दरवाज़ा बंदि मिलंदा। हीअ बिल्डिंग हिकिड़ी गवर्नमेंट ॾेई छॾी आहे, नाले में ही रूरल हेल्थ सेंटर नवाज तो ई आहे। स्टाफ अणलभ ऐं दरवाज़नि खे ताला। हा, सॾु कंदव न किथां को माण्हू निकिरंदो, अखियूं मटींदो ईंदो, पोइ टाइम कहिड़ो हुजे उहो वरी हिते आराम ई हूंदो आहे। पोइ जो हुनखे ॿुधाईंदव साईं हाणे हीअ एमरजेंसी आहे, पेशेंट खणी आयूं, चवंदो बाबा मोरे वञो, हिते त का शइ कान्हे, कारीअ वारा कख आहिनि। सिलसिलो इहो काफ़ी अरसे खां हले थो। स्टाफ आहे कोन, डॉक्टर कोन्हे को। सुबुह वारी शिफ्ट हले थी ऐं सुबुह वारी शिफ्ट खां पोइ मंझंदि वारी या शाम वारी जेका शिफ्ट आहे उन में स्टाफ कोन्हे को। अच्छा, इन मसइले ते असां हितां शहर जा माण्हू जेके आहियूं, MS साहब जेको आहे साईं सजाद हैदर शाह साहबु, उन सां मिलिया आहियूं। साईं थो चए त बाबा मूंखे स्टाफ मथां नथो मिले, डॉक्टर ड्यूटी करण जे लाइ तयारु कोन्हनि, DHO ॾे था वञूं त DHO हिन ते थोरे मक़सद त हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी हले थी। विच में पीस जे केरु थो मिसकीन ग़रीब जंहिं वटि सवाइ सरकारी अस्पताल जे इलाज जे ॿियो को हल कोन्हे, ॿी हुनजी का पहुच कोन्हे। हुजे को वॾो माण्हू त कंहिं प्राइवेट अस्पताल में दाख़िल थी वेंदो, इलाज वठी वेंदो। हीउ मिसकीन माण्हू काॾे वञे जेको हिते अचे थो ऐं हिते डॉक्टर कोन्हे को, स्टाफ कोन्हे को, बसि सिर्फ़ु हुनखे इहो चयो थो वञे त बाबा हाणे मोरे वञो या नौशहरे वञो। बाबा जॾहिं मोरे ई नौशहरे वञिणो आहे पोइ त मुरागी हिनखे ख़तमु कयो। हिकिड़ो आसिरो त लहे न, हिकिड़ी शइ हूंदी त उनजो आसिरो हूंदो। हिते त खोड़ सारियूं शिकायतूं मिलियूं आहिनि। इवन मां पंहिंजी ॻाल्हि कयां त उन ॾींहुं असांजो दोस्त आहे, तमामु क्लोज़ दोस्त आहे असांजो, उनजी फैमिली हिते आई, उहो बछड़ा आया, उन्हनि ॿुधायो त भई असां बि जहिड़ा वियासीं तहिड़ा मोटी आयासीं। चवनि त बाबा डॉक्टराणी कान्हे आई। हाणे हींअर MS साहब मुंहिंजे ख़्याल में वियल आहे ज़वारीअ ते ऐं उनजे पोयां ख़बर न आहे चार्ज कंहिं वटि आहे। पर जंहिंखां पुछूं था चवनि था साईं हिते कोन्हे। सभ खां पहिरियां त हीउ फ़र्ज़ मनसफ़ी आहे जेको तव्हांखे मिलियल आहे, उहो बि तव्हांखे लाज़मी अदा करिणो आहे। ठीकु आहे, हज उमिरो ज़वारी इहे सभु शयूं बिल्कुलु लाज़िम मलज़ूम बि आहिनि। हज त असां ते फ़र्ज़ु बि आहे, उमिरो बि असां ते फ़र्ज़ु आहे। ज़वारी ते बिल्कुलु वञणु खपे, असांजो अक़ीदो आहे। पर हाणे हिकिड़ो मुंहिंजे पाड़े में को ग़रीब तड़पे पियो, बुख खां मरे पियो, बीमारीअ में दवाउनि जे विघे उहो वीचारो पियो लोड़े ऐं तड़पे। मां हितां उमिरे ते हलियो वञा, मूंखे कोन थो लॻे त मुंहिंजो उमिरो क़बूलु थींदो। छो त जेकर मां नियत करे हुन मिसकिन जी इलाजु कराईंदुसि या हुन पेट बुखे इंसान खे टुकुर कबो खाराईंदुसि त मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे लाइ उहो उन सवाब जे ई बराबरि हूंदो। पर अफ़सोस आहे जो हीअ जेके फ़र्ज़ आहिनि, जिन जूं पघारूं बि मिलनि थियूं, उहे छॾियो ई असां हलिया था वञूं पिया। ठीकु आहे, उन ते असांखे एतिराज़ु कोन्हे। पर साईं तव्हां पंहिंजो अल्टरनेट हिते छा छॾियो आहे? जेकॾहिं को माण्हू अचे त कंहिंसां मिले, दवा हिते कान थी मिले, वॾियूं दवाऊं त खणी छॾियो, ॿियूं जेके बीमारियूं आहिनि, पर हिते पोनिस्टान कोन थी मिले पई, पोनिस्टान खे बि छॾियो, पेनाडोल कोन थी मिले पई, जेको अॼुकल्ह सीज़नल हले पियो। ही बुख़ार मलेरिया आहे, मच्छरनि जे करे माण्हू अचनि था। बसि माण्हू अचनि था, रुगो अस्पताल जी ज़ियारत कयो, बिल्डिंग खे ॾिसियो हलियो था वञनि त बिल्डिंग साॻे हाल में आहे या तब्दील थी आहे। सो मूंखे त हिन अस्पताल ते हक़ीक़त ॿुधायो न, ॻाल्हाईंदे बि मूंखे तकलीफ़ थींदी आहे, रोवण ईंदो आहे। हाणे जेकर तव्हांजो कैमरामैन साहबु ॾेखारणु चाहे न त हिन पासे जॾहिं डॉक्टर मुनीर भट्टी साहबु हूंदो, उनजे टाइम हिकिड़ो ख़ूबसूरत पार्क ठहियलु हूंदो। भट्टी साहबु हूंदो हिते जेको हिननि जी निगरानी कंदो हो ऐं ॾाढी हिन जी केयर थींदी। माण्हू ईंदो, इन्वायरमेंट जो वॾो असरु पवंदो आहे त माण्हू उहो पार्क ॾिसी, उहे गुल ॾिसी
ऐं अधु ठीकु थी वेंदो, अधु इलाजु हूंदो, अधु उन जो वरी इन्वायरमेंट जेको हूंदो उहो इलाजु हूंदो। थोरो जेकर तव्हां हिन पासे कैमरा खे घुमाए सघो त हाणे उन जॻह ते तव्हांखे उन पार्क जी जॻह ते साम्हूं गॾु बीठल नज़र ईंदो ऐं ड्रब नज़र ईंदा। माना हिन जो वाली वारिस इस्पताल जो केर बि कोन्हे को अलाह खां सवाइ। हाणे ग़रीब माण्हू वञे त वञे काॾे? हेरड़ियूं करे 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 असां गंजा थी विया आहियूं, असांजा वार अछा थी विया, पर हिननि ते सही असर ई कोन थो पए। सम्झी विया आहिनि त ईंदा रड़ियूं कंदा वरी हलिया वेंदा, असांखे छा कंदा? असांजी बादशाही आहे, बादशाही सी तव्हांजी बिल्कुलु आहे, हिनखे बादशाही न चइबो त ॿियो छा चइबो? पघार वारे ॾींहुं तव्हां सभिनी खां अॻे वञी बैंक ते ATM खणी बीहो था, पुछा बि। मां सम्झा थो उन राति सुम्हंदा ई कोन हूंदा, सुबुह जो 6 बजे मूंखे ATM ते माण्हू मिलंदा आहिनि जेके सरकारी मुलाज़िम। अबा उहो जीअं पघार खण था निकिरो, ईअं नौकिरी जे लाइ बि त अचो न। नौकिरियूं बची कयो, इस्पताल बंदि पई आहे, माण्हू परेशान लॻा पिया आहिनि, छा ॻाल्हाइजे? कंहिं ते ॻाल्हाइजे? हिन में सुधारो नथो अचे, लापरवाही आहे साईं। आख़िर ही कीअं भला हिन जो छा करणु खपे? साईं उहो मथां को फ़रिश्तो अचे ऐं हितां जा हालात सुधारे, मूंखे कोन थो लॻे। हिकु त सियासी इंतकामात जे नज़र बि रहियो आहे हीउ रूरल हेल्थ सेंटर नवां जो अथई वॾे अरसे खां। ऐं यार असां हितां जेके असांजा नौजवान दोस्त आहिनि हिते शहर जा, शहरी ताद जा या असांजा ॿिया जेके सियासी समाजी दोस्त, असां हितां वफ़द जी सूरत में DHO साहिब सां हिकिड़ो चकर न, 2 चकर न, 5-6 चकर मिली आया आहियूं। साईं एॾो मिठड़ो ॻाल्हाईंदो आहे, एॾो सुहिणो ॻाल्हाईंदो आहे। यार चांहि पीअंदव साईं? न साईं, चांहि पीअणी हुजे त ॻोठ में होटलुनि खे बाहि लॻी वई आहे छा? तव्हां वटि चांहि पीअणु अचूं? बिस्किट खाईंदव? न साईं कोन खाईंदा आहियूं बाबा, असां छा ॼाणियूं बिस्किट मां। असां जेको तव्हां खां मसइलो घुरण आया आहियूं, हल मसइले जो घुरण आया आहियूं, असांजो मसइलो हल कयो। असां वटि डॉक्टर कोन्हे को, असां वटि स्टाफ कोन्हे को। सुबुह जो शिफ्ट लॻे थी जेका मॉर्निंग शिफ्ट आहे, उन में बि ख़बर अथव डॉक्टर पंहिंजी मर्ज़ी ते था अचनि। हालांकि ऑफिस टाइम मुंहिंजे ख़्याल में ड्यूटी टाइम जेको आहे सो 8 खां 4 बजे ताईं आहे, पर हिते वरी थिए ईअं थो पुछा की साईं यार मीटिंग में आहे। भाई रोज़ु रोज़ु साईं जी कहिड़ी मीटिंग आहे? ऐं मीटिंगुनि जो आख़िर आउटपुट छो नथो अचे पियो? उहो बि त अचे न, ख़बर पए त भई ठीकु आहे हिकिड़ो ज़िम्मेवार ऑफिसर आहे, मीटिंग ते वियो आहे। मीटिंग ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑफिशियल हूंदी न, इन हेल्थ जे ई हवाले सां, सिहत जे हवाले सां हूंदी न। ॿी त का साईं जी मीटिंग कान हूंदी, उनजो बि को आउटपुट कोन थो मिले। साईं पंहिंजी मर्ज़ी ते अचे थो, पंहिंजी मर्ज़ी ते वञे थो, मस्ट्रोल हुननि जे हथ में आहे। असांखे त वरी अजीब तरीक़े सां ॿुधायो आहे हाणे बायोमेट्रिक सिस्टम रखियो वियो आहे, हाणे स्टाफ ग़ाइबु न रहंदो। हा बा तव्हांजो बायोमेट्रिक बि काफ़ी हद ताईं कामयाबु वियो आहे, तव्हांखे उनजो मुबारक हुजनि। बसि असां इहो था घुरूं त ॿियो कुझु कोन था ॾियो। हीअ असांजूं बेसिक ज़रूरियात जूं शयूं आहिनि, असांजा बेसिक जेके राइट्स आहिनि उहे त असांखे ॾियो। सिहत, तालीम, गैस, बिजली, ही असांजा बेसिक राइट्स आहिनि, उहे असांखां तव्हां फुरे छॾिया आहिनि। किथे आहे सिहत? अचूं था इस्पतालुनि में त दवाऊं कोन्हनि, जे वञूं था स्कूलनि में त किताब कोन्हनि। छा ते पढ़ंदा असांजा ॿार? पोइ स्कूल में छो विहारियूं? पोइ रोड ते विहारे छॾियूं। ट्रकूं ईंदियूं वेंदियूं, जेके ट्रकूं रिक्शा, उन्हनि जे मथां जेके शहर ऐं जेके उन्हनि जे मथां कॉल लिखियल आहिनि, पोइ उहे वेही पढ़नि। नसीहतूं लिखियल आहिनि, पोइ ट्रकूं पढ़नि, रिक्शा पढ़नि, पोइ स्कूल में छो वेठा आहिनि? स्कूल में किताब कोन्हे, इस्पताल में दवा कान्हे का। साईं छा ॻाल्हाइजे, छा ते ॻाल्हाइजे? ऐं वरी ॿिए पासे दावा एॾा वॾा वॾा साईं सिहत जी सहूलियत सां अहिड़ी करे छॾी आहे जो फस्ट क्लास। पाण खे साईं यारनि खे मथे में सूर पए, चढ़िया जहाज़ ते हलिया विया लंडन। छो साईं? हिते माना सभई इदारा नाकारा आहिनि, डॉक्टर सभु बेकार आहिनि। माना हिनखे ॼाण ई कान्हे का तव्हांजे मथे जो सूर जो इलाजु ही नथा करे सघनि, उहो बि को अंग्रेज़ कंदो? यार कुझु ख़ुदा जे ख़ौफ़ खां बि ॾिजो। या त हीअ बिल्डिंग जेका आहे मुरागी हिनखे तालो हणी, हिनखे वरी को ॿियो नालो ॾेई छॾियो, रेफर सेंटर नालो बि इहो बि ख़तमु कयोसीं या छाप बि लाहियोसि, बंदि कयो त माण्हुनि जो आसिरो ई ख़तमु थिए। रूरल हेल्थ सेंटर आहे, इन में मां सम्झां थो इन जे कहिड़नि कहिड़नि पहलुअनि ते ॻाल्हाइजे। ईअं सम्झो त हिकिड़ो खंडरनि जो ॾेख ॾींदड़ आहे, तव्हां वेंदो त तव्हांखे इस्पताल घटि भूत बंगलो वधीक लॻंदो। का बि सहूलियत कान्हे की, हालांकि लखें किरोड़े रुपयनि जी मशीनरी उते पई आहे। तव्हां ॾिसंदो त जेके डॉक्टर आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी ते अचनि कोन था पिया। हीअ मालियुनि ऐं चौकीदारनि जे इस्पताल हवाले लॻी पई आहे। राति जो जेको टाइम आहे, कहिड़ी इमरजेंसी थिए थी, माण्हू मरनि था, को एक्सीडेंट थिए थो, तड़पनि था पिया, त पटी करण खां सवाइ ॿियो को माण्हू ई कोन्हे को। न शाम वारी शिफ्ट आहे, न ई राति वारी शिफ्ट आहे। माण्हू रस्ते वेंदे वेंदे ईअं सम्झो मोरे ताईं, नौशरो फेरोज़ ताईं माण्हू वेंदे वेंदे रस्ते में फोत थियो था वञनि। असीं जॾहिं पुछा था कयूं उन जी, त उनजो जेको आहे MS साहिबु आहे, उहो चए थो त मुंहिंजी कान थी पई हले। बाबा तुंहिंजी हले कान थी त तूं मुरागी छॾ हिन सीट खे। तुंहिंजो कमु कहिड़ो आहे? तूं के ॿिए माण्हू खे ॾे जेको घटि में घटि इन मामले खे ॾिसे त सही। माण्हुनि जी सहायता थिए। माण्हुनि खे ईअं सम्झो त टिकी बि कान पई थी मिले, ऐं माण्हू जेको आहे सो हिकिड़े इंजेक्शन जे लाइ तड़पनि था पिया, का सहूलियत कान्हे का। मुख़्तलिफ़ जेका मशीनरी आहे उहो उनजो यूज़ेज कोन्हे को।
सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मलेरिया जी टेस्ट पई थी थिए, उहा बि कुझु महीननि खां बंदि हुई, हाणे शायदि उहा वरी फंक्शनल थी आहे। त मां सम्झां थो पियो त इन खां वधीक अवाम सां तमामु घणी नाजाइज़ी आहे ऐं इन जे लाइ छा करणु खपे। असांजो 2-4 दफ़ा हिकिड़े समाजी हवाले सां, शहरी हवाले सां असांजी MA सां ॻाल्हि ॿोल थी, पर उन जो बि इहो ई चवणु आहे त मुंहिंजी कान थी पई हले, तव्हां DHO साहिब सां ॻाल्हायो। अच्छा, माण्हू अचनि था, डॉक्टर अचनि था, ड्यूटी कोन था कनि, वाजे न तो में उहा क्वालिटी कान्हे का, तो में उहा मेरिट कान्हे का, माण्हू खां कमु वठण जी कान्हे, तूं सीट खे छॾ न। ऐं इलाही सारियूं जेको मशीनरी आहे उनखे ज़ंग लॻी विया आहिनि, जेके गाॾियूं आहिनि उहे नाकारा लॻियूं बीठियूं आहिनि, गोॾे जेॾा ड्रब बीठा आहिनि, नांग बलाऊं ते घुमंदा था वतनि, ऐं का बि उनजी जेको आहे सो न सफ़ाई सुठाई आहे, कुझु बि कोन्हे को। असीं ख़ासि तौर ते DHO खे चवंदासीं, या जेका हेल्थ वारो जेको डिपार्टमेंट आहे, त घटि में घटि हेॾी वॾी आबादी आहे जिथे लखे माण्हू रहनि था पिया, ऐं उन्हनि माण्हुनि जी छा सार संभाल थींदी हूंदी। मां सम्झां थो 500 खां 800 ताईं माण्हुनि जी जेका OPD आहे रोज़ाने जी, माण्हू हिकिड़े वेले जी टिकी जे लाइ परेशान आहिनि, त पोइ तव्हां लखनि किरोड़नि जी जेका बजट आहे, जेतिरा कागज़नि में ॾिसंदो त इलाही सारा डॉक्टर उन में मुक़ररु थियल आहिनि, डॉक्टरियूं मुक़ररु थियल आहिनि, ॿियो अमलो स्टाफ आहे, त उहे बाक़ी छाजे लाइ तव्हां रखिया आहिनि। शहर जा माण्हू हींअर ॾिसो, ताज़ियूं इहे जेके मौसम चेंज थी आहे, इन में मलेरिया तमामु घणी फैलिजी वई आहे, हर घर मां माण्हू बीमार आहे, उनखे का बि टेबलेट कान थी मिले, को उनजो प्रॉपर इलाजु कोन थो पियो थिए। तव्हां वञो, हाणे त वरी इहा ख़बर पई आहे त उहो MS साहब बि कोन्हे को, जेको शायदि इंचार्ज आहे, अबूज़र चवनि था सूमरो, उहो बि पंहिंजे जेको आहे सो चए थो त मुंहिंजे बसि कुझु बि कोन्हे, मां छा कयां। सो ख़ुदा रा हिननि माण्हुनि ते रहम कयो, ही वीचारा पोरियत माण्हू जेके महांगाई घाटे टोड़ महांगाई आहे, माण्हू पंहिंजे वेले जी मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि, त उहे दवाऊं, एॾियूं महांगियूं दवाऊं जेके ज़िंदगी बचाइण जूं, उहे कीअं वठी सघंदा। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे घटि में घटि इन तरफ़ ॾे ख़्यालु करणु खपे, ऐं माण्हुनि जे जेको आहे सो सहायता थियणु खपे, माण्हुनि जो इलाजु करे, जेके टेस्टूं आहिनि, जेके रिपोर्टूं आहिनि, उन्हनि ॾे जेको आहे सो माण्हुनि जो ध्यानु करणु खपे, त वधीक बहितरु थींदो। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साईअ जो, साईअ खां पोइ ॿीहर मिलूं था।